शाहीन न्यूज़ एडिटर ईवान सहाफ़त जाती जे सीनियर नायब सदर सैयद अशरफ अली शाह जी 29 सालगिरह तकरीब थी गुज़री। उन दौरान सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। ईवान सहाफ़त जाती सदर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह, पब्लिक प्रेस क्लब सरपरस्त KB समेजो, ईवान सहाफ़त जाती जनरल सेक्रेटरी बाबू गुलाम हुसैन मला, नायब सदर सैयद अमीर अली शाह, इंफॉर्मेशन सेक्रेटरी इकबाल मेमन, ज्वाइंट सेक्रेटरी खालिद हुसैन जत, प्रेस सेक्रेटरी सैयद शबीर हुसैन शाह, ख़जानची सैयद आबिद हुसैन शाह ऐं दोस्तन ॿाहिरनि सैयद अकबर अली शाह, शबीर हुसैन थईम, सलीम थईम, सैयद अली शाह, एजाज शाह, शाहजहान शाह, ग़ुलाम रसूल शाह शिरकत कई। शानदार तकरीब में अशरफ अली शाह जी ज़िंदगी ते रोशनी विधी वई। समूरनि दोस्तनि पारां जनम ॾींहं जूं मुबारकूं ॾींदे सिंध जे सकाफ़त अजरकनि लूंगियुनि जा तोहफ़ा ॾिना विया। फैज़ जंहिं बाद सालगिरह जी तकरीब ख़ुशियुनि ऐं टहिकनि सां पंहिंजी पुॼाणी ते पहुती।